पाकिस्तान पीपल्स पार्टी सखर हाउस के अॻवान सैयद ज़ाहिद हुसैन शाह बुखारी चयो आहे त सियासी कारकुननि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं नई ॻाल्हि नाहे। जेल सख़्तिन खां जुड़ण वारो नाहियां। पीपी क़यादत ऐं सखर हाउस जी हिदायतुनि तहत अवामी ख़िदमत वारो कमु जारी आहे। अहिड़ो इज़हार हुन लेबर कॉलोनी पीपी ऑफिस में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे मुस्तहिक़ औरतुनि सां ॻाल्हाईंदे कयो। ज़ाहिद शाह बुखारी जो वधीक चवणु हुयो त ईंदड़ महीने अगस्त में किस्त जारी थींदी, जंहिंमें ॿारनि जी पढ़ाई जी रक़म बि शामिल हूंदी। मोहतरमा शहीद जे नाले सां मनसूब किफ़ालत प्रोग्राम जारी रहंदो ऐं ग़रीब औरतूं मुस्तफ़ीद थींदियूं रहंदियूं। ज़ाहिद शाह बुखारी चयो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजी अमड़ बीबी शहीद जे नक्शे क़दम ते हलंदे अवाम जे अहंजनि खे घटाइण लाइ ॾींहुं राति जाॻोड़े रहियो आहे। पाकिस्तान नौजवान वज़ीर आज़म जी ज़रूरत आहे। इंशाअल्लाह बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म थींदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।